अस्सलामुअलैकुम मुंहिंजा यूट्यूब साथियो में तव्हां ख़ुशि बाशुदा साथियो ॿ ही किताब आहिनि हिकिड़ो आहे ड्रामो ॿियो आहे फ़ारसी नावल साथियो मां वरी बि बार बार शयूं दोहरायां थो दोस्त वरी बि मूंखे मैसेज था कनि था किताबनि ते तबसरो जेको कयो था उहो पढ़ी पोइ कयो मां अर्ज़ु कंदो हलां त किताबनि जो ई तारीफ़ आहे तबसरो मां तॾहिं कंदुमि जॾहिं मां पढ़िबो त पोइ तबसरो हाली त ही किताब जेके नवां आया आहिनि उन नवनि किताबनि जो हिकिड़ो तारीफ़ आहे त ही मार्केट में नवां किताब आया आहिनि बाक़ी तबसरो वरी पढ़ी वरी पोइ मां ॻाल्हि अॻु में बि कई आहे त पढ़ी मां टाइम कढी मां पढ़णु शुरू कंदुसि मां हिन महिल कुझु शयूं पढ़ां बि थो पियो उन्हनि ते जेको आहे सो नोट्स वठां बि पियो त उहे वरी किताब मां तव्हां ॾाढो आणींदुसि त हीअ किताब कहिड़े मौज़ू ते आहे कीअं आहे बाक़ी हीअ सिर्फ़ु किताबनि जो एतिरो तारीफ़ आहे त हीअ मार्केट में नवां आया आहिनि या मूं वटि पहुता आहिनि उहे तव्हां ॾाढो हाज़ुर आहिनि ऐं थोरो तारीफ़ इन करे ॾींदो आहे त हिन जा कुझु मौज़ू जी ख़बर पइजी वेंदी आहे हीअ फ़ारसी नावेल आहे जेको आहे सो सादिक हिदायत जो अयाज़ भुट्टे तर्जुमो कयो आहे इंसाफ़ जो ॿहरूप हीअ स्टेज प्ले ड्रामो आहे जॉन गिलसोर दी ऐं शहज़ाद सहत हिन खे तर्जुमो कयो आहे साथियो ही नोबेल इनामी याफ़्ता अदीब आहे उनजो किताबु आहे थोरो तारीफ़ कराईंदो हलां त हिन में ऐं ॿी हिकिड़ी ॻाल्हि कंदो हलां साथियो हीअ ॾिसो 300 रुपया क़ीमत ऐं हीअ ॾिसो 300 रुपया क़ीमत हीअ पके बाइंडिंग में हीअ कचे बाइंडिंग में ऐं 96 पेजनि जा बुक किताब आहिनि ऐं क़ीमतूं ॾिसो हिन इदारे खे साईं अर्ज़ु कंदो हलां त कुझु रहम कयो किताबनि एतिरो रेट न कयो आहे जेतिरो तव्हां रेट चाढ़ियो आहे सो महिरबानी थींदी कुझु किताब जूं क़ीमतूं हटायो साथियो हीअ जेको आहे जॉन गिलसोर दी 14 अगस्त 1870 इंग्लिस्तान में पैदा थियो अंग्रेज़ जो बहितरीन नावल निगार ऐं ड्रामा निगारो संदसि वालिद वकील हो हिन हेथरो ऐं न्यू कॉलेज ऑक्सफोर्ड तालीम हासिलु कई 1980 में कानून जी डिग्री हासिलु कई साथियो इन सां जेको आहे सो हीअ किताब आहिनि पहिरियों किताबु नावल ऐं हू किताबु कामयाबु ड्रामा निगार में संदसि ड्रामा जो मौज़ू ख़ासि समाजी मसइला हूंदा आहिनि संदसि ड्रामनि में सिल्वर बॉक्स स्ट्रिफ जस्टिस लॉयल्टीज़ शामिल आहिनि खेसि अदब 1932 में अदब जो नोबेल प्राइज़ मिलियो सां नवाज़ियो जॉन गिलसोर दी 1933 में वफ़ात कई इहो थोरो हुनजो मुख़्तसिर तारीफ़ बाक़ी हीअ जेको आहे सो आहे त इंसाफ़ जो ॿहरूप जॉन गिलसोर दी सिल्वर बॉक्स जो हीउ तर्जुमो आहे जंहिंजो हिकु नाटक आहे ड्रामो आहे मां अॻु में तारीफ़ कयां साथियो इदारे सां राब्तो करे घुराए सघो था महांगो आहे साईं रहम कयो दोस्त मोखी पब्लिकेशन रहम कयो अर्पणा थो करे साथी मज़दूर हारनि पाण पतोड़े बेॾो क़ैद इंसान जे ख़ातिर दर दर भटकंदड़ ॼाणी वाणी खंभे गुम कयल ऐं संदसि ओचिती में वालिदिन भेनर घरवारे मासूम बचण जे नाले थैंक यू शहज़ाद सहता तव्हांजे लख लाइक़ साथियो हीअ जेको आहे सो ड्रामे जा जेके नाटक जा जेको आहे किरदार आहिनि उन्हनि खे हिन विचूर ॾिनो आहे ऐं तारीफ़ आहे जेको अॻु में तव्हां सां करायो आहे चए थो त जॉन गिलसोर दी जो अक्सर तहरीयूं समाजी मसइलनि मुआशरे जे उसूल अण बराबरी ऐं नाइंसाफ़ी जहिड़े मौज़ूअ बाबति आहिनि हिन तबक़ाती निज़ाम ते सख़्तु तनक़ीद कई संदसि हीअ नाटक सिल्वर बॉक्स बि अहिड़े मौज़ूअ लिखियलु आहे सिल्वर बॉक्स ॼाण जॉन गिलसोर दी जो पहिरियों नाटक आहे नाटक 20वीं सदी जे शुरूआति में इंग्लैंड समाजी अण बराबरी ऐं नाइंसाफ़ी जी अक्कासी कई थो हिन नाटक में बारथिया ख़ानदान हिकु मामूली संगठन जे दॿे जी चोरी थियण ते ग़रीब बेरोज़गार खे सज़ा ॾियण लाइ पंहिंजो असर सूं हलाइण कानून खे ख़रीद करे पंहिंजी मर्ज़ी सां फ़ैसिलो कराए थो पर पंहिंजे पुट जी बुराइनि जी पर्दापोशी करे थो हिन नाटक में अमीर तबिके जी हिमायत ऐं मज़दूर तबिके खे दॿाए रखण जहिड़े निज़ाम जे चहिरे तां चादर लाथी वई आहे हिन नाटक में ॿियनि केतिरनि ई समाजी मौज़ूअनि जो जहिड़ो बुख बदहाली बेरोज़गारी इन सभ जा पैदा थियण केतिरनि मसइलनि खे पिणु वाज़े कयो आहे इन सां गॾोगॾु महिनत कंदे कश तबिके खे दरपेश मसइले रोशनी विझे थो आख़िर में जॉन गिलसोर दी नाटक ज़रिए समाजी कानूनी निज़ाम सख़्तु तनक़ीद कंदे मुआशरे में इंसाफ़ जी ॿिटी रवरता ऐं समाज अणबराबरी ते सवाल उथारियो आहे साथियो थोरो तारीफ़ तव्हां सम्झियो नाटक कहिड़े बारे में आहे कीअं हीअ हुनजो नाटक आहे सिल्वर बॉक्स जॉन गिलसोरदी जेको आहे सो हीअ लेखक आहे शहज़ाद सहत हिन खे तर्जुमो कयो आहे वठणु चाहियो महांगो पवंदव तव्हांजी दिलि आहे 300 रुपया 96 पेजिस आहिनि जेको आहे सो वठणु चाहियो त तव्हांजी दिलि आहे
मौज़ू ड्रामो आहे। उनवान जेको आहे सो इहो आहे ड्रामो मौज़ू ड्रामो ऐं मौज़ू समाज जी अणबराबरी ते ही लिखियल ड्रामो अंदरि कीअं आहे कहिड़े अंदाज़ सां लिखियलु आहे उहो बाद में डिस्कस करे वठंदासीं। ऐं साथियो हीअ आहे ब्लाइंड ऑल अंधो चिॿड़ो फ़ारसी नाविल सादे किरदार अयाज़ भुट्टे तर्जुमो कयो आहे। अयाज़ भुट्टे जा कुझु तर्जुमा अर्ज़ु कंदो हलां त अॻु में हिन तर्जुमा कया हो तर्जुमा ख़ासि मूंखे न लॻो हिकिड़ो जो तर्जुमो मूं हिकिड़ो पढ़ियो जानवरनि जो वाड़ो जॉर्ज ऑरवेल जो नाविल हुयो एनिमल फार्म जो तर्जुमो। उन खां पोइ हाणे साईं खे ॿीहर मां वरी ॿियो दफ़ो थो पढ़ां पियो त हिन जो तर्जुमो कीअं आहे वधीक पढ़ी पूरा ॾिबी बाक़ी अर्पणा थो करे अयाज़ साईं त मां ही नाविल अंधो चिॿड़ो द ब्लाइंड और सिंधी ऐं उर्दू ॿोली जे माया नाज़ मुतरजिम क़ुर्बान चंदा खे अर्पियां थो राज़ ॼाणण आयो जेको आहे कंहिंखे बि अर्पे सघो था। साथियो हीउ जेको आहे सो इदारे सां राब्तो करे घुराए सघो था घरु वेठे अगरि कुझु पढ़णु चाहियो था। सादिक हिदायत खे गुॾियल तौर ते जदीद फ़ारसी फिक्शन जो पहिरियों वॾो नालो सम्झो वेंदो। हिदायत 1943 जो मुअज़्ज़िज़ मतोड़ घराणे में पैदा थियो। उनजी आला तालीम सही बिल्कुलु असांखे जेको आहे सो रिएशा जे आसपास वारे इलाइक़े में हिकु सतायल हीणे थकल उभरियल पुराणे मुफ़लिस बदिला लालच मुसीबत ज़दा मजबूर बेवस ऐं वेचारे शख़्स पंहिंजी ज़िंदगी में तकली कारपुट कागज़नि ते मुंतक़िल लॻो जीअं पाण खे सुञाणे सघे पहिरियां ई मरी न वञे पंहिंजी ॻोल्हा जी आसिब खे विसारी ऊंदाही में पोइ वठे थी जिते संद इंसानी वजूद नाक़ुल इल्ज़ाम ज़ख़्म थियनि था। हिदायत जी शख़्सियत हिकु अहम पहलू जी क़दीम फ़ारसी तहज़ीब सां घरो लॻाए यूरोप खां वापसी हिन पहलवी ज़बान जे बाक़ाइदा तालीम हासिलु कई। एक्चार क़दीम ज़रतशी मख़तूतनि खे फ़ारसी में मुंतक़िल उहो चयो वेंदो आहे 1970 खां लॻभॻि 1941 ॿी जंग अज़ीम दौरान ईरान ते इतिहादी फ़ौजुनि जे नसर रज़ा शाह अवल जे सख़्त क़दोशी खां बाद बैरूनी ताक़त जी मर्ज़ी सां हिन जो पुटु मोहम्मद रज़ा पहलवी तख़्त नशीन थियो। तॾहिं खां वठी 1953 ताईं जो ज़मानो ईरान फ़िक्र ऐं तहरीर जी निस्बतनि आज़ादी जो हो। उन वक़्तु हिदायत पंहिंजी नाउमीदी वारी एसा जे करे पंहिंजे आसपास हर शइ खे नफ़रत कंदड़ हो। बाक़ी बचल ज़िंदगी हिदायत जी कहाणी जो सिर्फ़ु हिकु मजमूओ लंगारे हिकु डिघी कहाणी हाजी आका चंद तंज़िया ख़ाका शाया थिया। ज़िंदगी खां बेज़ार मौत जे छिके ख़ुदकुशी जो लाड़ो हिदायत जे मुंहिंजे शख़्सियत निमाया ख़ुशीज़ हुयूं। पेरिस पंहिंजे अवलिन तरसनि दौरान हिन दरिया सीन में टपो खाई ख़ुदकुशी कई हुई हिकु मौक़े ते ज़हर खाई। ही नाविल जो अंग्रेज़ी तर्जुमो ॿोली तर्जुमो DP कास्टेलो कयो आहे। नाविल खे जीअं जो तीअं पेश करण जी भरपूर कोशिशि कई वई आहे। मूंखे साथियो हीउ जेको आहे सो कुझु लफ़्ज़ हुया असांजे अयाज़ भुट्टो साहिब जा। तव्हांखे अगरि राब्तो करिणो हुजे त हीउ नंबर आहे अयाज़ भुट्टो जो, तव्हां राब्तो करे सघो था। साथियो ॿई किताब अगरि तव्हांखे सुठा था लॻनि पढ़णु चाहियो त इदारे जो एड्रेस हर कुझु ॾिनी आहे। वीडियो खे लाइक ऐं चैनल खे सब्सक्राइब कंदासीं। थैंक्यू सर।